नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर NCOC जो इजलास थियो, जंहिंमें कारोबारी पाबंदियूं नरम करण जो ऐलान कयो वियो। NCOC इजलास में समूरे मुल्क में वैक्सीनेशन मुहिम लाइ हिकमत अमली तय कई वई है। समूरनि शहरनि जी रज़ाकाराना वैक्सीन जी हिकमत अमली कई वई है। NCOC जो नोटिफिकेशन मूजिब समूरा सरकारी ऐं ख़ानगी इदारनि जे मुलाज़िमनि लाइ वैक्सीन लाज़मी करार ॾिनी वई है। समूरा सरकारी ऐं ख़ानगी इदारनि जे मुलाज़िमनि खे 30 जून ताईं वैक्सीन लॻाइणी पवंदी। NCOC मूजिब समूरे मुल्क में वैक्सीन मर्कज़ 6 जून खां सुबुह जो 8 वॻे खां 10 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे ते वैक्सीन मर्कज़ खुलियल रहंदा, सिर्फ़ आचर जे ॾींहुं बंदि रहंदा। NCOC 18 सालनि खां वधीक उमिरि जे माण्हुनि लाइ वॉक इन वैक्सीन शुरू करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। 11 जून खां 18 सालनि खां वधीक उमिरि जा माण्हू वॉक इन यानी कंहिं बि वैक्सीन सेंटर ते वैक्सीन कराए सघनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।